अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो। अॼु बीठा आहियूं असां अदा ज़मात खटी जी बनी ते। अदा ज़मात खटी नौजवान प्रोग्रेसिव ग्रोवर आहे ऐं इन पंहिंजो बाग जेको पंहिंजो ॿेरनि जो बाग आहे उन में मल्चिंग स्टार्ट की आहे। मल्चिंग जो कॉन्सेप्ट जेको पुराणो आहे, जेको असांजो लिटरेचर ॿुधाए थो, हींअर माशाल्लाह उहो पाण वटि हिते पाकिस्तान में राइज थी चुको आहे, ख़ासि करे उन्हनि ज़मींदारनि से जेके सोशली लिंक्ड आहिनि हिक ॿिए सां। ऐं हिते ही ॾिसो ॿेरनि जी बनी हालांकि सी क्लास कंसीडर कई वेंदी, साईं वारनि में काफ़ी निपियर ग्रास वग़ैरह पोखिया, पर इन ते सर्वाइवल ॾाढो ॾुखियो हूंदो प्लांट जो। पर हाणे मल्चिंग जे कॉन्सेप्ट खां पोइ इन्हनि केले जे पननि खे वेस्ट कोन करिणो आहे, केले जे पननि खे खणी हिते मल्चिंग कई आहे। ऐं उन खां पोइ हीउ ॾिसो त कहिड़ो हिन में फ्लावरिंग माशाल्लाह सुठी आई आहे। वधीक ज़मात भाउ खां पुछूं था साईं, तव्हां इहो कॉन्सेप्ट किथां आंदो, कीअं लॻो तव्हांखे? सर ही बेसिकली कुछ तो तव्हांजूं पुराणियूं पोस्टूं हुयूं जेके एक्सप्लोर कयूं, ऐं ॿियो ज़मीन जे कॉन्सेप्ट ते पढ़ियो त ज़मीन कीअं आबाद थिए थी। पाण त ज़मीन खे उगाड़ो बि करियूं था, ज़मीन खे डिस्टर्ब बि करियूं था, बट एक्चुअली अगरि ॾिठो वञे त जेको ॿिज आहे उहो कुझु हिकिड़े मख़सूस दर्जे हरारत ते थींदो करण जो हिकिड़ो ई वाहिद हल आहे, उहो तव्हांजो आहे मल्चिंग। मल्च जा ॿ तरीक़ा आहिनि, हिकिड़ो तव्हांजो प्लास्टिक आहे, ॿियो आहे ऑर्गेनिक। ऑर्गेनिक सां तव्हांजो जेको आहे को बि जेके वाक़ियात आहिनि जेके डेवलप थींदा, ऐं उन सां गॾु तव्हांजी जेका ज़मीन जी हेल्थ आहे उहा बि बहितर थींदी। ऐं वक़्तु ईंदो त तव्हांजी जेका ज़मीन जंहिंमें कुझु पोखियो नथो वञे उन खे बि तव्हां हर शइ पोखे सघो था, ऐं तव्हांजो टेम्परेचर मेंटेन रहे थी, ज़मीन वतर में रहे थी त प्लांट जी ग्रोथ सुठी थी थिए। उनजे पोयां साइंस ई आहे त ॾिसो न, ग़िज़ाई जेके बि जुज़ा आहिनि उहो ॿूटो ज़मीन वट में हुजे उन मां ई खणी सघंदो। ज़मीन ख़ुश्क हूंदी उन मां बि कोन खणी सघंदो, ज़मीन सफ़ा आली हूंदी उन मां बि कोन खणी सघंदो। त उनजे करे हिन जी ग्रोथ तॾहिं भली थी आहे, तॾहिं बहितर थी आहे। सभु उहे शयूं कुदरती जेके बि आहिनि उहे सभु हिन जे पाड़ में गॾु थियल आहिनि, ऐं इहा नेचर ई आहे जेको ॿूटे खे अॻिते बि खणी अचे थी ऐं उन मां असांखे लाभ बि सुठी मिले थी। ऐं इहो सस्टेनेबल एग्रीकल्चर लाइ हिकिड़ो ॾाढो सुठो क़दम आहे। जटादार ज़राइत जंहिंमें असांजी बनी बि सुठी रहे, असांखे आउटपुट बि सुठी मिले। वॾी महिरबानी तव्हांजी।